रिपोर्ट नबी बख्श सोलंकी सिंध प्रेस क्लब रानीपुर। असांखे 4 साल अॻु 24 लखनि में ख़रीद कयल ज़रई ज़मीन आबाद नथा करण ॾियनि। असां सां इंसाफ़ कयो। रिटायर्ड प्रोफेसर मोहम्मद आज़म हिंगोरो अब्दुल रज़ाक हिंगोरो जो मीडिया अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। रिपोर्ट मूजिबि ॻोठ मुला ठारो हिंगोरो जे रहवासी रिटायर्ड प्रोफेसर मोहम्मद आज़म हिंगोरो अब्दुल रज़ाक हिंगोरो चयो त 4 साल अॻु असां हैदर बख्श खान खां 24 लखनि में ज़मीन ख़रीद कई हुईसीं, जेका कुर्बान हिंगोरो, अब्दुल जब्बार हिंगोरो, ज़ुल्फ़कार हिंगोरो आबाद करण नथा ॾियनि, जंहिं करे असां काफ़ी परेशान आहियूं ऐं ॼाणल शख़्स असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे हिरासा कंदा रहनि था। असांजे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते कूड़े इल्ज़ाम तराशी कंदा रहनि था। सदन अमल में काई सदाकत नाहे। असां SSP खिरपुर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि वारनि इदारनि खां मुतालबो कयूं था त 3 सालनि ताईं ज़रई ज़मीन खे ग़ैराबत करण जो ज़िम्मेवारी मज़कूरा शख़्स खे ॾेई असांखे जे लखे रुपया पयल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं असांखे हिननि 62 माण्हुनि खां तहफ़ुज़ न वञे। 1332 एकड़ ज़मीन जो आहे 24 लखनि में ख़रीद कयाई। उन ते कुर्बान उनजो भाउ अब्दुल जब्बार, उनजा वरी ॿिया साथारी जेके हुया, जेके उनखे टेके ॾियण वारा या शरारत करण वारा, उहे बि असांजे ॻोठ जा आहिनि। उनजो कारोबार वरी पंहिंजो आहे हिकिड़ो इरादो उनजो ब्लैकमेलिंग जो। तो उन्होंने चयो पाणी बंदि कयो। असांजी अॾट आहे पाणी बंदि करे छॾियऊं। हाणे ज़मीन ते पाणी हुजे त आबाद थिए, जेॾी चओ ज़मीन तव्हांखे न काढ ॾींदासीं, या ज़मीन असां वठंदासीं, असांजे भर में आहे फलाणा थींदा। हाणे असां खातो करायो आहे, ज़मीन पैसा ॾिना आहिनि, मालिक वेठो आहे, मालिक ॾिनी आहे, तव्हां मालिक खां वठो आहे। पोइ उन ते आहे ज़मीन 4 साल थियो आहे, असांजा फसल बंदि कया आहिनि। 3 ॾींहं थींदा, 4 ॾींहं मां SP साहिब जे ऑफिस में वियुसि, उते हिनखे घुरायाऊं। उते SP साहिब जे रीडर ऐं ॿियनि जेको आहे सो अमलदारनि वेही हिनखे चयो त बाबा हिन सां फ़ैसिलो कर, जंहिं वटि दिलि तुंहिंजी चवे उन वटि फ़ैसिलो कर, हिन सां तूं बि माण्हू सिलेक्ट कर। उते चईं मां जेको आहे फ़ैसिलो न कंदुसि, मुंहिंजो फ़ैसिलो हक़ मुंहिंजे में नथो थिए, मां फ़ैसिलो न कंदुसि, मां जेको आहे झेड़ो ॻाईंदुसि, बनीअ ते मां झेड़ो ॻाईंदुसि। जेको बनीअ ते ईंदो मां हुनखे मारींदुसि। 4 ॾींहं 2 ॾींहं अॻु में 3 असां हिते ज़मीन ते सुबुह जो आयासीं त हिन ऐं ज़ुल्फ़कार, जब्बार ऐं जेको आहे कुर्बान, इहे 3 ॼणा, ॿिया 2-4 माण्हू ॿिया हुयनि, उहे वठी हिते जेको आहे अची बीठा ज़मीन ते। असां कमु पिया कयूं त असांखे जेको आहे चयूं त तव्हां कमु बंदि कयो, तव्हांजी ज़मीन न आहे, ज़मीन मुंहिंजी आहे। हे हालांकि खातो, हे ओरिजिनल, हे खातो सॼो मुंहिंजो आहे, हे ॾिसी सघो था तव्हां। हे मुंहिंजे नाले ते आहे ज़मीन, मां 24 लखे में हैदर बख्श खां ख़रीद कई आहे।